कुरम में अमन मुआहिदे खां पोइ 80 गाॾियुनि ते ॿधल काफ़िलो सुभाणे सुबुह 10 वॻे टल खां पाराचनार रवानो करण जूं तयारियूं। कुझु ॾींहनि में मुसाफ़िर गाॾियुनि खे बि कानवाई जी शिकिल में पाराचनार उमाणण जो इम्कान। हुकूमती ज़रियनि मूजिबि अलीज़ई ऐं बगन पाराचनार ऐं ॿियनि इलाक़नि में सुभाणे खाधे पीते जूं शयूं ऐं दवाऊं पहुचायूं वेंदियूं। ख़ारजनि जे मुकम्मल ख़ात्मे जो वक़्तु अची वियो आहे। मुल्क दुश्मन अनसर नापाक मक़सदनि जी ताड़ में वेठा आहिनि। सरहद पार खां हमला थिया त उनजो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। इत्तिफ़ाक़ ऐं इतिहाद सां ई दहशतगर्दी जो ख़ात्मो मुमकिन आहे। केपी जे कुझु इलाक़नि ऐं बलूचिस्तान में मुल्क ख़िलाफ़ साज़िशूं थी रहियूं आहिनि। परदेह में वेठल मुल्क दुश्मन अनसर प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। पाकिस्तान में बि मुल्क दुश्मननि जा सहूलतकार मौजूद आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो नेशनल एक्शन प्लान बाबति एपेक्स कमेटी जे इजलास खे ख़िताब। चयाईं दहशतगर्दी ख़िलाफ़ सूबा वफ़ाक़ ऐं इदारा गॾिजी हिकमत अमली जोड़नि। डिजिटल महाज़ ते पाकिस्तान ख़िलाफ़ ज़हर ओगाछो पियो वञे जंहिंखे हर सूरत में रोकणो पवंदो। पाकिस्तान सलामती काउंसिल में भरपूर किरदारु अदा कंदो। एपेक्स कमेटी जे इजलास में आर्मी चीफ चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं ॿिया शरीक थिया। कुरम में दहशतगर्दी न पई थिए पर ॿिनि धुरियुनि में झेड़ो आहे। एपेक्स कमेटी जे इजलास में कुरम मामले ते गौर वीचार कयो वियो। कुरम मसइले खे हल करण सभिनी पंहिंजो किरदारु अदा कयो। केपीए जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो पीटीआई जी हुकूमत वञण खां पोइ दहशतगर्दीअ में इज़ाफ़ो थियो आहे। हू मुल्क में कंहिं बि सूरत में दहशतगर्दी जी इजाज़त न ॾींदा। ॻाल्हियुनि जी ज़रूरत तहरीक इंसाफ़ न पर पाकिस्तान खे आहे। नाकामी जमहूरियत लाइ ख़तरो आहे। पाकिस्तान ख़तरनाक सूरत हाल ते बीठल आहे। दुआ आहे त ॻाल्हियूं कंहिं हतमी नतीजे ताईं पहुचनि। हुकूमत वक़्तु पूरो कंदी या न उहो पोइ जी ॻाल्हि आहे। पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी जूं लाहौर में दहशतगर्दी ख़ात्मे वारी अदालत में पेशी बाद ॻाल्हियूं। चवे थो पीटीआई बानी जी सोच ऐं फ़ैसिला मुल्क जे फ़ाइदे लाइ आहिनि। पीटीआई नेक नियत सां ॻाल्हियुनि जो अमल शुरू कयो आहे। जमहूरियत जा दावेदार संजीदगी सां ॻाल्हियुनि खे अॻिते वधाइनि। सिंध जे सीनियर वज़ीर शाजिल इनाम मेमूर जी सदारत हेठि इजलास। BRT मनसूबे में देर ऐं यूटिलिटी सहूलियतुनि बाबति गौर वीचार। मनसूबो जल्द मुकमल करण लाइ 3 शिफ्टुनि में कमु जारी रखण जो फ़ैसिलो। एयरपोर्ट वेझो कमु शुरू करण लाइ सिविल एविएशन सां राब्तो करण जी हिदायत। शाजिल इनाम मेमूर जो चवणु आहे त रेड लाइन BRT मास ट्रांज़िट निज़ाम में हिकु इनक़िलाबी मनसूबो आहे। मनसूबे जो मक़सदु जदीद ऐं माहौल दोस्त सफ़री सहूलियतूं फ़राहम करणु आहे। हीउ मनसूबो ट्रांसपोर्ट निज़ाम में नए दौर जी शुरूआत साबित थींदो। सखर पुलिस कार्रवाई दौरान 3 मुग़विन खे बाज़ियाब करण जी दावा करे छॾी। पुलिस मूजिबि शिकारपुर मां 2 ॾींहं अॻु अगवा थियल अली बख्श बिरोही, मुनीर अहमद ऐं इमरान मीरानी खे कचे वारे इलाक़े मां बाज़ियाब कराए वरितो आहे।